नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। पीडीएम जे इजलास खां पोइ मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त पीडीएम पार्लियामेंट जे गॾियल इजलास दौरान कानून साज़ी वारे अमल खे रद्द करे थी। संदसि चवणु आहे त चंद कलाकनि अंदरि 33 कानून पास करे पार्लियामेंट जी कार्रवाई खे मज़ाक बणायो वियो। पार्लियामेंट जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ो मज़ाक नाहे थियो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास दौरान कानून साज़ी करे इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि ते वार कयो वियो आहे। पीडीएम सरबराह चयो त अहिड़े कानून जी का बि हैसियत न आहे। हुन चयो त 1 करोड़ नौकरियूं ॾियण बदिरां 50 लख माण्हुनि खे बेरोज़गार कयो वियो ऐं 50 लख घर ठाहे ॾियण जो वाइदो करे हद दख़लनि जे नाले ते 50 लख घर ड्राए पटकिया विया आहिनि। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीडीएम जे इजलास खां पोइ मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त पीडीएम पार्लियामेंट जे गॾियल इजलास दौरान कानून साज़ी वारे अमल खे रद्द करे थी। हुन चयो चंद कलाकनि अंदरि 33 कानून पास करे पार्लियामेंट जी कार्रवाई खे मज़ाक बणायो वियो। पार्लियामेंट जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ी मज़ाक नाहे कई हुई। हुन चयो त पार्लियामेंट जे गॾियल इजलास दौरान कानून साज़ी करे इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि ते वार कयो वियो आहे।